8 टेम ये SDO साहब चए थो त मां पानी टेल कराए छॾियो आहे, पानी जाम आहे। ये 25 RD ते बीठा आहियूं असां। हिन महिल RD 25 ते इहो ई पाणी आहे जेको असांजा पेर बि कोन ॿुॾंदा पिया। पाणी कुझु कोन्हे को, छड़ो वायूं पोयां ॿधी करे आली कई अथई शाख, बाक़ी पाणी कुझु कोन्हे को। SDO हरू भरू खामखा माण्हुनि खे ब्लैकमेल करे थो त पाणी पुॼाए छॾियो आहे टेल ते। टेल ते पाणी इहो ई आहे जेको 25 RD में असां बीठा आहियूं। इहे पाणी साम्हूं तव्हांजे ॾिसो था पिया। बराए महिरबानी मोहम्मद बशकर खान खे अपील था कयूं त असांजी का ॿाहिरि कई वञे। ये ॿियो महीनो आहे, हिते त करे करे थकी पिया आहियूं। को बि पाणी ॾियण वारो को बि कोन्हे माण्हू। सुबुह आया आहिनि जेको इहो ई पाणी जंहिंमें पेर ॿुॾा पिया आहिनि। का असां ज़ुल्म आहे, इंसाफ़ कयो वञे, पाणी ॾिनो वञे। अजनेर डेली कूड़ा दिलासा असांखे ॾिए थो पियो त अॼु अचां थो, मां सुबुह अचां थो, हिन टाइम ताईं अजनेर असांजे वाह ते न आयो। पोयां धिका लॻा पिया आहिनि, 72 माण्हुनि धिका हणी करे शाख खे बुंडा ॾेई छॾिया आहिनि। का वाह अॼु शायदि न आहे। जंहिं धिका पोयां जेके बि धिका लॻल आहिनि, हर को पंहिंजी मन मस्ती सां हणी वेठो आहे। अजनेर ॾे वञी वञी असां थका आहियूं। रोज़ अजनेर इहा थो ॻाल्हि करे त मां ईंदुमि, अॼु थो अचां, सुबुह थो अचां, माना हिन टाइम ताईं अजनेर असांजे वाह ते ई न आहे आयो। साई ॾिने मां बि तोखे साई ॾिनी थोरी।